जी नाज़रीन, बिल्कुल अॼु नसीराबाद में सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि प्राइमरी उस्ताद 60% मार्कूं खणी कामयाब उम्मीदवार जेकी आहिनि ऐं मुसलसल हिननि खे ऑफर आर्डर न मिलिया आहिनि, उन ख़िलाफ़ अॼु 11 साल गुज़रण बावजूदु हिननि जो एहतजाज हली रहियो आहे। अॼु बि हिननि ॻिचीअ में सुकल मानियूं ॿधी अनोखो एहतजाज कयो आहे। अचो खाइन मालूम करियूं त संदन मुतालबा कहिड़ा आहिनि। 2009 खां वठी मुसलसिल असीं एहतजाज रहिया आहियूं। छा असांजो इहो हक़ न आहे जेको जाइज़ हक़ आहे PST जो ऑर्डर? तव्हांखे गुज़ारिश था कयूं हद जे MP MN खे त तव्हां पंहिंजे पार्टी ते मंशूर ते क़ाइमु रहो, पंहिंजे पार्टी सां ॻाल्हायो। महिरबानी करे ख़ुदा कारण असांखे फाका कशी जी ज़िंदगी खां बचायो, असांखे ऑर्डर ॾिना वञनि। पर असांखे रोअंदे रड़ंदे पूरा 11 साल गुज़री विया आहिनि, पर असांजी दाहणी कूकनि जो को दाद ई कोन पियो थिए। असीं वरी बाला इख़्तियारनि खे इल्तिजा था करियूं त असांजे 2009 खां वठी सरापा एहतजाज जो असांजो मसइलो हल कयो वञे। असां 2009 में सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास कई आहे, पर असांखे 12 साल थिया आहिनि, असांखे ऑर्डर नथा ॾिना वञनि, असांखे ऑर्डर ॾिना वञनि। असां 2009 खां वठी सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास कई आहे, उनजे बाद असांखे ऑर्डर नथा ॾिना वञनि। महिरबानी करे असांखे ऑर्डर ॾिना वञनि। जीअं त असां 2009 में PST टेस्ट पास कई आहे, हिनमहिल असां पंहिंजे ॻिची में सुकियूं मानियूं ॿधी करे अनोखो एहतजाज करे रहिया आहियूं। गवर्नमेंट खां असांजो इहो एहतजाज आहे त असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। असांजा बचा फाका कशी ते मजबूर आहिनि। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त हिननि 2009 में इम्तिहान पास कयो, 11 साल गुज़रण बावजूदु हिननि खे नौकिरी नथी ॾिनी वञे, जंहिं करे संदन जे घरनि में फाका कशी आहे, बेरोज़गार आहिनि ऐं ॾाढी तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त खेनि बिना देर ऑफर ऑर्डर ॾेई संदन बेचैनी दूर कई वञे। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।